नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां लंडन का ख़बर ॾींदा आहियूं त अज़हर अली जी अॻवानी में पाकिस्तानी क्रिकेट टीम टेस्ट जॾहिं त बाबर आज़म जी अॻवानी में T20 स्क्वाड जा रांदीगर हिन वक़्तु इंग्लैंड में मौजूदु आहिनि। इंग्लैंड जे दौरे जे पहिरें मरहले में क़ौमी टीम विस्टर खां पोइ हाणे ॿिएं मरहले में डर्बी मौजूदु आहे। विस्टर खां पोइ डर्बी में रांदीगरनि खे चयो वियो आहे त हू ग्राउंड जे वाशरूम जे उबतर होटल में पंहिंजनि वाशरूम जो इस्तेमालु कनि। ॿिए तरफ़ बायो सिक्योरिटी माहौल में इंग्लैंड एंड्रोस क्रिकेट बोर्ड जे तरफ़ां क़ौमी टीम जे रांदीगरनि जे लाइ दौरे जा एग्ज़िटेशन कार्ड सां गॾु हिकु ॿियो कार्ड जारी कयो वियो आहे। रांदीगरनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त हू हर वक़्तु पाण सां गॾु एग्ज़िटेशन कार्ड सां गॾु लाॻापियल ॿिए कार्ड खे बि पाण सां गॾु रखनि। रिपोर्ट मूजिबि ॿिए कार्ड जो मक़सदु रांदीगरनि जे चुरपुर ते नज़र रखणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।